अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमन जूणो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी मुतलक ॻोठ मेहर ख़ान खोसो जे रहवासी माशूक अली खोसो पंहिंजे मासूम ॿारनि आकाश खोसो, इज़हार खोसो, काशिफ खोसो, साज़िब खोसो, कशफ खोसो ऐं ईशा खोसो सां गॾु ॻोठ जे बासरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे ॻोठ जे बासरनि अली दोस्त खोसो, असगर खोसो, ज़करिया खोसो, एजाज़ अली खोसो ज़बरदस्ती असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे। असांजो ॻोठ सरकारी आहे, जंहिंजो रस्तो बि ॻोठ जो आहे। हुननि रस्तो बंदि करे मुंहिंजी सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मुंहिंजे मासूम ॿारनि खे स्कूल वञणु नथा ॾिनई, मूंखे पिणु ख़तरनाक नतीजा भोगण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकी ॾियनि था। मां आला इंतिज़ामिया IG सिंध ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद SHO काज़ी अहमद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील थो करियां त असांजे रस्ते ऐं ज़मीन तां मुबैना कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे ऐं मूंखे मुंहिंजे घर वारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जूणो।